घोटकी में जमील महर की रिपोर्ट मूजिब सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन शाह घोटकी 4 महीननि जे अरसे अंदरि चौथी 2 ॾींहंनि वारी मुफ़्त अखियुनि जी कैंप सोसाइटी फॉर दी प्रिवेंशन एंड कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस कुर्बान अली महर ऐं डॉक्टर अली हसन महर जे सहकार सां तारीख़ 17 ऐं 18 फरवरी 2025 सूमर ऐं अंगारे ॾियारे शेख हमदान अस्पताल खानपुर महर में लॻाए रही आहे। इन्हीअ सिलसिले में सगा जे CAC जे मेंबर आगा बिलावल पठान, सगा घोटकी शाख जे सदर डॉक्टर मोहम्मद नवाज कलवर, जनरल सेक्रेटरी अयाज लतीफ़ दायो, फाइनेंस सेक्रेटरी रऊफ़ पारस दायो, डॉक्टर अली हसन महर ऐं कुर्बान अली महर सां गॾु शेख हमदान अस्पताल खानपुर महर पहुची अस्पताल जे MS डॉक्टर रज़िया सोलंकी सां मुलाक़ात करे अस्पताल जी OT ऐं ॿियनि शोबनि जी विज़िट कई। अस्पताल जे MS डॉक्टर रज़िया सोलंकी मुफ़्त अखियुनि जी कैंप जे सिलसिले में हर क़िस्म जे ताउन जी ख़ातिरी कराई। जॾहिं त अखियुनि जे डॉक्टर ऐं ॿिए अमले जे 20 रुकनी टीम जी रिहाइश जे इंतज़ामनि जो पिणु जाइज़ो वरितो वियो, जंहिं बाद सगा घोटकी जे काफ़िले खानपुर महर जे मुअज़्ज़िज़ शख़्सियत हाजी ज़बरदस्त ख़ान महर सां पिणु मुलाक़ात कई, जंहिं कैंप जे सिलसिले में हर क़िस्म जे सहकार जी यकीन दयानी कराई। कैंप जे इंतज़ामनि खे आख़िरी शिकिल ॾियण लाइ BMC सगा घोटकी जी गॾिजाणी तारीख़ 11 फरवरी 2025 ते खानपुर महर में कुर्बान अली महर जी जॻह ते कोठाई वेंदी।